बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ईज़ी नॉलेज जे तमाम सब्सक्राइबर्स के अस्सलाम वालेकुम। असां सिंधी सवालनि जवाबनि जे वीडियो जो पहिरियों हिसो पेश कयो होसीं। हिन वक़्तु असां ॿियो हिसो पेश करे रहिया आहियूं, जंहिंजो पहिरियों सुवालु आहे, सिंधी शाइरीअ में शाइरनि जो सरताज कहिड़े शाइर खे चयो वञे थो। मां सुवाल खे वरी दोहरायां, सिंधी शाइरीअ में शाइरनि जो सरताज कहिड़े शाइर खे चयो वञे थो, जंहिंजो सही जवाबु आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह खे। 22 सुवालु आहे, गंज में घणा सुर ॾिनल आहिनि। गंज में घणा सुर ॾिनल आहिनि, जंहिंजो सही जवाबु आहे 25। सुवाल नंबर 23, शरह लतीफ़ी कंहिं लिखियो आहे। शरह लतीफ़ी कंहिं लिखियो आहे, जंहिंजो सही जवाबु आहे मोहम्मद बख्श वासिफ़। सुवाल नंबर 24, ब्रिटिश म्यूज़ियम लंडन वारो शाह जे रिसाले जो कलमी नुस्ख़ो कंहिं सहेड़ियो। ब्रिटिश म्यूज़ियम लंडन वारो शाह जे रिसाले जो कलमी नुस्ख़ो कंहिं सहेड़ियो, जंहिंजो सही जवाबु आहे डॉक्टर नबी बख्श खान बलोच। सुवाल नंबर 25, सुरकामुड में कहिड़ो किस्सो ॾिनल आहे, जंहिंजो सही जवाबु आहे नूरी ॼाम तमाची। सुवाल 26, शाह अब्दुल करीम जो तालिक़ कहिड़े दौर सां हो, जंहिंजो सही जवाबु आहे अरगुन तुरखान दौर। सुवाल नंबर 27, शाह जे रिसाले बाबति पहिरीं लुगत कंहिं लिखी। शाह जे रिसाले बाबति पहिरीं लुगत कंहिं लिखी, जंहिंजो सही जवाबु आहे मिर्ज़ा कलीच बेग। सुवाल नंबर 28, काज़ी काज़न जा कुझु बेत कंहिंजे मलफ़ूज़ात मां मिलिया। शाह काज़ी काज़न जा कुझु बेत कंहिंजे मलफ़ूज़ात मां मिलिया, जंहिंजो सही जवाबु आहे शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारे जे मलफ़ूज़ात मां। सुवाल नंबर 29 आहे, शाह इनायत रिज़वी कहिड़े मशहूरु शाइर जो अहम असर हो। शाह इनायत रिज़वी कहिड़े मशहूरु शाइर जो हम असर हो, जंहिंजो सही जवाबु आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह। सुवाल नंबर 30, मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी मशहूरु आलिम कहिड़े दौर जो हुयो, जंहिंजो सही जवाबु आहे कल्होड़ा दौर जो। किताब लुत्फ़ुल लतीफ़ जे लेखक जो नालो छा आहे। किताब लुत्फ़ुल लतीफ़ जे लेखक जो नालो छा आहे, जंहिंजो सही जवाबु आहे मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई। सुवाल नंबर 32, पॉकेट साइज़ शाह जो रिसालो कंहिं छपिरायो, जंहिंजो सही जवाबु आहे मोहम्मद उस्मान डेपलाई। सुवाल नंबर 33, कंहिंजे लिखियल शाह जे रिसाले में हर बेत जी माना सुहिणे नमूने सम्झायल आहे, जंहिंजो सही जवाबु आहे कल्याण आडवाणी। सुवाल नंबर 34, डॉक्टर जोतवाणी कहिड़ी ॿोलीअ में शाह जे कलाम जे बारे में कमु कयो, जंहिंजो सही जवाबु आहे अंग्रेज़ी ॿोलीअ में। सुवाल नंबर 35, रूहे लतीफ़ किताब जो लेखक केरु आहे। रूहे लतीफ़ किताब जो लेखक केरु आहे, जंहिंजो सही जवाबु आहे रशीद अहमद लाशारी। सुवाल नंबर 36, शाह लतीफ़ ते लिखियल कम जी फ़हरिस्त बाबति लतीफ़ियात किताब कंहिंजो लिखियलु आहे, जंहिंजो सही जवाबु आहे अब्दुल जब्बार जूणे जो। शाह लतीफ़ 30 सुरनि ते मुश्तमिल कहिड़ो रिसालो शाह लतीफ़ जो 30 सुरनि ते मुश्तमिल कहिड़ो रिसालो मशहूरु मञियो वञे थो। शाहवाणीअ जो, ग़ुलाम अहमद शाहवाणीअ जो। सुवाल नंबर 38, शाह लतीफ़ जे 7 सुरनि मां शहन जो तालिक़ कहिड़े दौर सां आहे। शाह लतीफ़ जे 7 सूरनि मां शहन जो तालिक़ कहिड़े दौर सां आहे, जंहिंजो सही जवाबु आहे सुमरन जो दौर। सुवाल नंबर 39, नूरी ॼाम तमाचीअ जे किसे जो तालिक़ कहिड़े दौर सां आहे, जंहिंजो सही जवाबु आहे समन जो दौर। हिन हिसे जो आख़िरी सुवाल नंबर 40, मोखीअ ऐं मतारनि जो किस्सो शाह जे रिसाले में कहिड़े सुर में समायल आहे।
मोखी ऐं मतारनि जो किसो शाह जे रिसाले में कहिड़े सुर में समायल आहे, जंहिंजो सही जवाबु आहे सुर यमन कल्याण। सिंधी सवालनि जवाबनि जे वीडियो जो ही ॿियो हिसो तव्हांजे नज़र कयोसीं। इनशाला टे हिसे सां गॾु वरी जल्द हाज़िर थींदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।